बेनज़ीर भुट्टे जो पुटु बिलावल भुट्टो जेतिरो ग़रीब नज़र अचे थो ओतिरो वधीक छोकिरियुनि जे नशे में गुम रहंदो आहे। हिन खे ऐं हुन खे तव्हां सुञाणींदा हूंदव। ही आहे पाकिस्तान जो डांसर महक मलिक जेको हिकु मादी खदड़ी आहे। चयो वेंदो आहे त बिलावल भुट्टो महक मलिक सां गॾु रंग रंगी मल्हाए चुको आहे ऐं रंग रंगी नंढो बि न एतिरी वॾी पार्टी शराब दराब थियल महफ़िल हूंदी हुई जंहिंमें करोड़ रुपया ख़र्च थी चुका आहिनि ऐं ही एतिरी वॾी पार्टी 5 ॼणनि जे लाइ थींदी हुई। हा, तव्हां सही ॿुधो आहे। ऐं गॾोगॾु इहो बि चयो वेंदो आहे त बिलावल भुट्टो महक मलिक लाइ फुल प्रोटोकॉल ॾींदो आहे। महक मलिक लाइ हिकु जेट जहाज़ मोकिलींदो आहे जंहिं में वेही करे हिकु शहर खां ॿिए शहर में 2 मिंटनि में पहुचे थो ऐं उन खां बाद बिलावल ऐं उन जा दोस्त गॾु थी करे महक मलिक सां गॾु अहिड़ा कम कंदा आहिनि जो मां ऐं तव्हां अंदाज़ो बि नथा हणी सघूं ऐं अगरि असां सोचूं त असांजो अकुलु हैरान थी वञे। ही त हाणे महक मलिक सर ते टोपी पाती आहे ऐं पाण खे हाजी सॾाए थी ऐं चवे थी त मां ग़लति कमु न आहियां कंदी। यार ॾिस, हिकु ॿुधी करे असांखे बि खिलणु अचे थो। कोई खदड़ी अहिड़ो ग़लति कमु नथी करे सघे। डांस ऐं नचणु सभिनीनि जे अॻियां नचणु कहिड़ो सही अमल आहे।